तो एट्रियो चक्कर असांखे टोकने ना तो हे कर वठी फाड़िया तो बीहर वठी फाड़िया तो 30 टोकने ना तो तारीख सिया आए वेठी आ तो उन्हनि जा तव्हां पास कयो न तव्हां छो था उहे मायूं हरू भरू वठी वञो 1500 जेको वठंदा उन्हनि जो थी थो वञे ॿिया ॿाहिरां एजेंट बीठा आहिनि उन्हनि को 1500 वठंदा देरी न कमु थी थो वञे मोटी मोटी था वञो पिया चवंदा हा थींदो वरी मोटाए था छॾनि न थी थिए अबू कने कोन दा कागजात छिले था ॾियनि रोज़ था चऊं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां ख्वाजा नसीमुद्दीन अमी ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर अहम रिपोर्ट अवां शेयर कंदासीं पीर जो ॻोठ खां। पीर जो ॻोठ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे सर्वे ऑफिस में आयल मिसकीन औरतुनि इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो आहे त असीं केतिरनि ई ॾींहंनि खां सर्वे लाइ अचूं पिया पर निटण उस में बीहारे बग़ैर सर्वे करण जे वापसि कयो पियो वञे ऐं कंहिं बि क़िस्म जी सेंटर जे अंदरि सहूलियत मौजूदु न आहे। रिश्वत जी बाज़ार गरम आहे। उन सिलसिले में सर्वे लाइ आयल औरतुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त तो एट्रियो चक्कर असांखे टोकने ना तो हे कर वठी फाड़िया तो बीहर वठी फाड़िया तो 30 टोकने ना तो तारीख सिया आया हूं 1400 रुपया एक गाड़ी जो किरायो थी भरे थे तंहिं बावजूद असां अचूं था अंदर वञो था असांखे धिका ॾेई मोटाए था छॾीनि असां ॿाहूं गाॾियुनि दरनि में असां इंसाफ़ छो था कयो असां बेधड़काऊं छो असांजा पैसा आयल कटिजी विया आहिनि असां ब्लड प्रेशर जा मरीज धारियो रत थो चढ़े तिन महिल तूं बुकों ते ॾकूं था पिया पाणी का शइ सहूलियत न नलकनि जा गन कढी रखी छॾिया अथऊं कमरनि में बंदि करे वेहण जी सहूलियत न ॿारनि जा पेर था लही कुर्सी हेठां पेर ॾेई ॿारनि जा वेहनि था मथां पाण ऑफिसर हेकुल अथनि तंहिंमें त पाण बचनि वारा न आहिनि बदरू ई न थिए रोज़ अचूं था असांखे कार्ड ॾिना अथऊं इहे पर्चा टोकन ठाहे रोज़ अचूं था वापसि वञूं था इहो माण्हू शख़्स ॾिसो हुनजो थोरो कयो हुते दर ते बीहारे थो चोपो त हिननि खां हिन पैसा वरिता आहिनि छो त हुननि खे जॾहिं 150-60 माई अंदरि वेठी आहे त उन्हनि जा तव्हां पास कयो न तव्हां छो था उहे मायूं हरू भरू वठी वञो 1500 जेको वठंदा उन्हनि जो थी थो वञे ॿिया ॿाहिरां एजेंट बीठा आहिनि उन्हनि को 1500 वठंदा देरी न कमु थी थो वञे न पाणी आहे न बिजली आहे न वेहण जी का सहूलियत आहे हर को टंगियो पियो आहे काॾे वञे ग़रीब माण्हू मोटी मोटी था वञो पिया चवंदा हा थींदो वरी मोटाए था छॾनि न थी थिए अबू कने कोन दा कागजात छिले था ॾियनि रोज़ था चऊं 8 ॾींहं अचो 10 ॾींहं अचो महीनो 1.5 महीनो थी वियो असांखे सर्वे करे ई नथा ॾियनि छा कयूं असां वरी पेशाब करण था चऊं असां कराची खां आयल आहियूं पर वेठा असां हिते ऐं ओॾो भाड़ा किराया भरे आया आहियूं हिते नथा रोज़ भरे चऊं वञी सनीअ थुलीअ ते ॿाहिरि था निकिरूं त छा था चवनि छो था निकिरो ॿाहिरि हुजे न त असां लेट्रिन बाथरूम जे अंदरि कयूं असां छो था चवनि ईअं तारीख़ जॾहिं थी थिए तॾहिं ना मोट जी नाज़रीन, पीर जो ॻोठ बेनज़ीर इनकम सपोर्ट सेंटर जे सर्वे ऑफिस में मुस्तक़ औरतुनि जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी हुनजो वधीक चवणु आहे त असीं परे परे खां सर्वे लाइ अचूं पिया पर हर दफ़े हिते निटण उस में बीहारे बग़ैर सर्वे करण जे वापसि कयो पियो वञे जेका असां मिसकीन ऐं बेपहुच औरतुनि सां वॾी नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त सेंटर जे अमलदारनि तरफ़ां रिश्वत वठी ऐं पंहिंजा नवाज़ी करे सर्वे कई पई वञे पर ग़रीब ऐं बेपहुच औरतुनि जी तज़लील कई पई वञे। हुननि चयो त निटण उस में बीहूं था पर हिते न वेहण जी सहूलियत आहे न ई साफ़ पाणीअ जी सहूलियत आहे। हुननि बेनज़ीर इनकम सपोर्ट ऑफिस जे आला अमलदारनि खां घुर कई आहे त नोटिस वठी सेंटर में घुर्बल सहूलियतूं ॾेई मुस्तहक़ औरतुनि जी सर्वे कराए परेशानी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।